जीनासी नवाखे मरी बाबत अपडेट पिया कयूं त ख़ुसूसी पिकेट्स क़ाइम कयूं वयूं आहिनि। मरी में वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त राति खां 1000 खां वधीक गाॾियूं रस्तनि में फाथल आहिनि, जॾहिं त अॼु शाम ताईं हालतूं काबू में अची वेंदियूं। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, मरीअ में नाज़रीन बर्फ़बारी जो मज़ो वठण लाइ वियल लखे सयाह इंतिज़ामिया जी बेध्यानी ऐं लापरवाही सबबि मौत जे मुंहं में हलिया विया आहिनि। गुंजाइश न हुअण बावजूदि लखे गाॾियुनि खे मरीअ में दाख़िला जी इजाज़त ॾिनी वई। सख़्त बर्फ़बारी ऐं सीअ सबबि 21 सयाह मासूम ॿारनि ऐं औरतुनि समेत फोत थी विया आहिनि, जॾहिं त हज़ारे सयाह फासी पिया आहिनि। पाक आर्मी सूरतहाल ते कंहिं हद ताईं ज़ाब्तो आणे वरितो आहे, जॾहिं त रेस्क्यू ऑपरेशन पिणु जारी आहे। मुल्क जी अहम सयाही माॻ मरी में शदीद बर्फ़बारी तबाही मचाए छॾी आहे, जॾहिं त सख़्त सीअ करे खुराक जी खोट ऐं गाॾियुनि में गैस भरिजण सबबि मासूम ॿारनि ऐं औरतुनि समेत 19 ॼणा फोत थी विया आहिनि, जॾहिं त 3 लखनि खां वधीक सयाह रोडनि ते फाथल आहिनि। अफ़सोसनाक ख़बर ॿुधाई पिया, मरी में बर्फ़बारी जो मज़ो वठण लाइ लखनि जे अंग में सयाहनि जे पहुचण सबबि हालतूं संगीन थी वयूं आहिनि। नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं पिया त इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे मरी में पेश आयो आहे। मरी जे इलाइक़े झीका गलीअ खां कलडोना रोड ते 40 माण्हुनि जी फोतगियुनि जा इतला मिलिया आहिनि, जॾहिं त मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त झीका गलीअ खां कलडोना रोड ताईं हज़ारे माण्हू अञा ताईं बर्फ़ में फाथल आहिनि, जॾहिं त मरी वारे इलाइक़े में मोबाइल फोन सर्विस पिणु मुअत्तल कई वई आहे। हुकूमत ऐं मक़ामी इंतिज़ामिया हिन वक़्त ताईं 21 सयाहनि जे फोत थियण जी तस्दीक़ कई आहे। अफ़सोसनाक वाक़िए बाबति तव्हांखे अपडेट पिया कयूं। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी 5 जनवरी ते मरीअ में सयाहत खे माण्हुनि जे लाइ ख़ुशहाली करार पियो ॾिनो हो, जॾहिं त मरी सानी बाद फवाद चौधरी जो चवणु आहे त मुल्क जी आबादी वधी रही आहे, जंहिं सबबि सानियो पेश आयो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया इंतहाई अफ़सोसनाक वाक़िए बाबति मरी जे इलाइक़े झीका गली खां कलडोना रोड ते 40 माण्हुनि जे फोतगियुनि जा इतला आहिनि। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त झीका गली खां कलडोना रोड ताईं हज़ारे माण्हू अञा ताईं बर्फ़ में फाथल आहिनि, जॾहिं त मरी वारे इलाइक़े में मोबाइल फोन सर्विस पिणु मुअत्तल कई वई आहे। हुकूमत ऐं मक़ामी इंतिज़ामिया हिन वक़्त ताईं 21 सयाहनि जे फोत थियण जी तस्दीक़ करे छॾी आहे, जॾहिं त वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी 5 जनवरी ते मरीअ में सयाहत खे माण्हुनि जे लाइ ख़ुशहाली करार पियो ॾिनो हो, जॾहिं त मरीअ में सानिए बाद फवाद चौधरी जो चवणु आहे त मुल्क जी आबादी वधी रही आहे, जंहिं सबबि सानियो पेश आयो आहे।